أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. أو من كان ميتا فأحييناه وجعلنا له نورا يمشي به في الناس كمن مثله في الظلمات ليس بخارج منها كذلك زين للكافرين ما كانوا يعملون. وكذلك جعلنا في كل قرية أكابر مجرميها ليمكروا فيها وما يمكرون إلا بأنفسهم وما يشعرون. وإذا جاءتهم آية قالوا لن نؤمن حتى نؤتى مثل ما أوتي رسل الله الله أعلم حيث يجعل رسالته سيصيب الذين أجرموا صغار عند الله وعذاب شديد بما كانوا يمكرون. فمن يرد الله أن يهديه يشرح صدره للإسلام ومن يرد أن يضله يجعل صدره ضيقا حرجا كأنما يصعد في السماء كذلك يجعل الله الرجس على الذين لا يؤمنون. وهذا صراط ربك مستقيما قد فصلنا الآيات لقوم يذكرون. لهم دار السلام عند ربهم وهو وليهم بما كانوا يعملون. ويوم يحشرهم جميعا يا معشر الجن قد استكثرتم من الإنس وقال أولياء من الإنس ربنا استمتع بعضنا ببعض وبلغنا أجلنا الذي أجلت لنا قال النار مثواكم خالدين فيها إلا ما شاء الله إن ربك حكيم عليم. وكذلك نولي بعض الظالمين بعضا بما كانوا يكسبون. صدق الله العظيم. या माण्हू जो आहे मुअल पोइ ज़िंदा कयोसीं असां इन खे ऐं कईसीं असां इन जे लाइ रोशनी नूर जो हले थो इन जे ज़रिए सां माण्हुनि में छा मिसाल आहे उन माण्हू जे जेको हुजे उंदाहिन में न निकिरी सघे इन्हीअ खां अहिड़ी तरह सींगारे विया आहे काफ़रनि जे लाइ जेके कुझु अमल कंदा हुआ। अहिड़ी तरह कयासीं असां हर ॻोठ में वॾा उतां जा मुजरिम ऐं ॾोहारी ताकी मकर कनि इन्हीअ में मनसूबा ठाहिनि इन्हीअ में ऐं नथा मकर कनि मगर पंहिंजो पाण सां ऐं नथा ॼाणनि। ऐं जॾहिं ईंदी इन्हनि वटि का निशानी त चवंदा त हरगिज़ न ईमान आणींदासीं असां एतिरे ताईं जो ॾिना वञूं। मिसाल उन जे जो ॾिनो वियो आहे अलाह जो रसूल अलाह ताला वधीक ॼाणंदड़ आहे जाथे जो बणाए पंहिंजे रिसालत खे अनक़रीब पहुचंदी उन्हनि माण्हुनि खे जिन जुर्म कया ज़िल्लत अलाह वटि ऐं अज़ाब सख़्तु उन जे करे जो मकर कंदा हुआ धोखो कंदा हुआ फ़रेब कंदा हुआ। पोइ जा माण्हू सां इरादो फ़रमाईंदो अलाह ताला उनखे हिदायत करण जो त उन जे सीने खे खोलींदो आहे इस्लाम जे लाइ ऐं जंहिंसां इरादो फ़रमाईंदो आहे उनखे गुमराह करण जो कंदो आहे उन जे सीने खे तंग सोढ़ो ॼण थी वियो आसमान में चढ़े थो अहिड़ी तरह करे थो अलाह ताला पलीती खे उन्हनि माण्हुनि ते जेके नथा ईमान आणनि। हीउ रस्तो आहे तुंहिंजे रब जो सिधो बेशक खोले खोले बयानु कयूंसीं असां आयतूं अहिड़ी क़ौम जे लाइ जेका नसीहत हासिलु करे थी। इन्हनि जे लाइ आहे सलामती वारो घर इन्हनि जे रब वटि इहो आहे वली वारिस इन्हनि जो दोस्त इन्हनि जो उन जे करे जो अमल कंदा हुया
जॾहिं गॾु कंदो इन्हनि समूरनि खे ए जिन्ननि जी जमात बेशक घणो कयो तव्हां इंसाननि मां ऐं चवंदा दोस्त इन्हनि जा इंसाननि मां हे रब असांजा फ़ाइदो वरितो कुझु असां मां कुझु सां ऐं पोइ तो असांखे वक़्तु जो वक़्तु ॾिनो तूं असांखे फरमाईंदो त बाहि टिकाणो आहे तव्हांजो हमेशह रहंदो इन में मगर जेको चाहे अल्लाह बेशक रब तुंहिंजो हिकमत वारो ॼाणंदड़ आहे। अहिड़ी तरह दोस्त बणायूं था असां कुझु ज़ालिमनि खे कुझु जो उन जे करे जो कमाईंदा हुआ। सूरतुल अनआम जो 14 रुकू 8 सिपारे जो ॿियो रुकू आयत नंबर 121 का आयत नंबर 129 ताईं मुकम्मल रुकू जी अल्हम्दुलिल्लाह तिलावत भी कई से ऐं उन जो लफ्ज़ी तर्जुमो भी पढ़ियो से। अॼोके इन आयात जो तफ़सीर मारिफुल क़ुरान जे मुतालिक़ मां ख़ुलासो ऐं तफ़सीर दुरे मंसूर अरबी में 3 जुल्द सफ़ो नंबर 317 तां नकुल कजे थो। परी आयत में अल्लाह ताला फरमायो त काफ़र जो मिसाल तो मुर्दे जे गुमराह जो मिसाल तो मुर्दे जे वो उनखे असां ज़िंदगी ॾिनीसीं जो कुफर खां पोइ उन इस्लाम खे क़बूल कयो गुमराही खां पोइ उन हिदायत अल्लाह ताला ॾिनसि ॾियण ते इनखे मौत खां बाद में ज़िंदगी मिली वई। काफ़र जेकॾहिं इस्लाम तो क़बूल करे गैर मुस्लिम इस्लाम क़बूल तो करे इहो ॼण मुर्दगी वारी ज़िंदगी मां हयाती में अची वियो इन खे हयात मिली वई ऐं गुमराह जेकॾहिं राह रास्त ते अची थो वञे इहो ॼण त मुअल हो हाणे इन खे हयात मिली आहे इन खे ज़िंदगी मिली आहे। अल्लाह ताला फरमाए उन जे लाइ अहिड़ो नूर असां पैदा कयूं था अहिड़ी रोशनी पैदा कयूं था जेको खणी करे माण्हुनि में घुमे थो जे रोशनी जे ज़रिए सां माण्हू दुनिया में घुमी फिरी सघंदो आहे नफ़ो हासिल कंदो आहे नुक़सान खां बची सघंदो आहे। इन नूर ईमान जे ज़रिए सां माण्हू दुनिया जा हक़ीक़ी अल्लाह सां ताल्लुकात वारा मफ़ादात हासिल करे सघे थो शैतान खां नुक़सान वारे इन्हनि शयुनि खां बची सघे थो। बाक़ी अल्लाह ताला फरमायो जेको माण्हू ईमान जा वटि न आहे इस्लाम न आहे इहो ईअं थो जीअं हिकिड़ो माण्हू ऊंदाहिनि में हुजे कुफुर जे ऊंदाहिनि में गुमराहिनि जे ऊंदाहिनि में ऊंदहि में का शइ नज़र न ईंदी आहे त पोइ इहो माण्हू नुक़सान खां न बची सघंदो। इन कुफर वारी ऊंदाही जंहिं वटि आहे गुमराही वारी ऊंदाही जंहिं वटि आहे इहो जेको आहे दुनिया ऐं आख़िरत जे नुक़साननि खां बची न सघंदो। उन खां बाद जी आयत में अल्लाह ताला फरमायो त इहो माण्हू कुफुर में रहे थो इन खां निकिरी बि कोन थो सघे हमेशह इन जी ज़िंदगी गुज़री थी वञे। वकज़ालिक जअलना फी कुल्लि क़रियतिन अकाबिर मुजरिमीहा लियमकुरू फ़ीहा वमा यमकुरून इल्ला बिअनफुसिहिम। इन आयत में अल्लाह ताला हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आका इनामदार मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के तसल्ली ॾींदे फरमायो जंहिं वक़्त में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुखालिफ़त जे लाइ मके जा वॾा सरदार मके जा वॾा मुशरिक सईं जे मुखालिफ़त जे लाइ उथी खड़ा थिया अल्लाह ताला हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के तसल्ली ॾिनी त इहो सिलसिलो अॼुकल्ह जो न आहे जेके बि नबी आया उन्हनि सां इहो थियो त ॻोठनि जा जेके वॾा ख़ान वॾा सरदार वॾा रईस वॾा मालदार इहे हमेशह इन दीन जे कम में बग़ावत विझण वारा पैदा थिया। हर ॻोठ जा जेके वॾा माण्हू हुआ इहे मुजरिम हुया छो त उन्हनि जे अंदरि तकबुर फ़ोक़ियत वॾाई आकड़ ऐं दीन में रुकावट विझण जा वसाइल हुया दीन खां रोकण जा उन्हनि वटि वसाइल हुया। अल्लाह सी फरमाया ॻोठनि जा वॾा वॾा जेके माण्हू हुआ उहे मुजरिम बणिया पोइ इहे दीन जे रस्ते में मकर पिया कनि मनसूबा पिया कनि प्लानिंगूं जोड़नि पिया पर अल्लाह सी फरमाए इन्हनि जी प्लानिंग जो इन्हनि जी इन मनसूबाबंदी जो नुक़सानु पंहिंजो पाण खे अथनि दीन खे कुझु बि कोन थो थींदो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शरीयत मुतहरा जो कुझु बि बिगाड़े न सघंदा। उन खां बाद वारी आयत में अबू जहल जे एतिराज़
ऐं अल्लाह पंहिंजे समदियत ऐं बेनियाज़ हुजण जो मुज़ाहिरो फ़रमायो त अबू जहल चए पियो त सभु इज़तूं शराफ़तूं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, वरी आख़िरी किताब जो नुज़ूल थियण बि उन ते, नबूअत बि उन खे, सरदार असां, वॾा असां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तेसिताणी न मञींदासीं, उन जे रिसालत खे तेसिताणी न मञींदासीं जेसिताणी असां ते बि ईअं वही नाज़िल न थिए जीअं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते वही थी नाज़िल थिए। पोइ अलाह ताला फरमायो अलाह जी मर्ज़ी आहे जंहिंखे रिसालत ॾे, इन में त को माण्हुनि जो इंतिखाब ऐं चूंड आहे ई कोन। रिसालत में चूंड ऐं इंतिखाब त अलाह जे तरफ़ों थींदो आहे, अलाह जंहिंखे मुंतख़ब करे। पोइ अलाह सी फरमायो जेके मुजरिम माण्हू आहिनि इन्हनि खे दुनिया में ख़्वारी ऐं ज़िल्लत पहुचंदी ऐं आख़िरत में सख़्तु अज़ाब थींदुनि, छो त इहे दीन जे लाइ मनसूबा बंदी कंदा रहिया आहिनि, रुकावटूं विझंदा रहिया आहिनि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जे लाइ। इहे जेको आहे बंदि बणिजी करे बीह रहिया। उन खां बाद जे आयत में अलाह ताला फरमायो जंहिं माण्हू सां अलाह साईं हिदायत जो इरादो फरमाईंदो आहे त उन जे सीने खे खोले छॾींदो आहे इस्लाम जे लाइ, ऐं जंहिंसां गुमराही जो इरादो फरमाईंदो आहे त उनजो सीनो तंग थी वेंदो आहे, सोढ़ो थी वेंदो आहे। जीअं आसमान में चढ़णु ॾुखियो आहे त इन खे जे सीने में इस्लाम जो सम्झणु एॾो ॾुखियो हूंदो आहे। उहो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सवाल कयो वियो, इहा आयत जॾहिं नाज़िल थी, पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां हज़रत अब्दुल्लाह बिन मसऊद रज़ी अल्लाहु तआला अन्हु सवाल कयो, साईं इन आयत जो मक़सदु छा आहे? साईं जन फरमायो त उन जो सीनो इस्लाम जे लाइ ईअं खुली वेंदो आहे जो इस्लाम जी हर ॻाल्हि उनखे आसान लॻंदी आहे, उनखे क़बूल कंदो आहे, उनखे सम्झ में ईंदी आहे। पोइ साईं जन खां अर्ज़ु कयो साहबा साईं पोइ उन जी का निशानी ख़बर कीअं पए त हिन जो सीनो खुलियल आहे, हिन जो सीनो बंदि आहे, हिन खे इस्लाम जे लाइ अलाह ताला शरह सदर फरमायो आहे। साईं जन उन जो जवाबु इरशाद फरमाए त उनजी निशानी आहे अल इनाबतु इला दारिल ख़ुलूद वत्तजाफ़ी अन दारिल गुरूर वल इस्तिअदादु लिल मौत क़ब्ल लिक़ाइल मौत। साईं जन फरमाए उनजी निशानी इहा आहे त माण्हू जो हमेशह वारे घर जे तरफ़ रुजू हुजे, जंहिंजो सम्झो था त सीनो अलाह साईं खोले छॾियो आहे इस्लाम जे लाइ, त उनखे हमेशह लूं लॻल हूंदी आख़िरत जे घर जी, फ़िकिर उन खे हमेशह आख़िरत जो हूंदो त मूंखे मरणो आहे, मुंहिंजी हमेशह वारी ज़िंदगी अॻिते आहे, मूंसां मुंहिंजो रब राज़ी थिए, इहो सम्झो त इन जो अलाह ताला शरह सदर फरमायो आहे, इन जो सीनो खोले छॾियो आहे। वत्तजाफ़ी अन दारिल गुरूर, ऐं जेको इन धोखे वारे घर खां पासे ते ज़िंदगी गुज़ारे, पंहिंजो पाण खे इन धोखनि खां ऐं दुनिया जे चमक धमक खां, दुनिया जे इन शैतान जे फ़िरेब खां पाण खे बचाईंदो अचे, इहो सम्झो त रब साईं इन जो सीनो खोले छॾियो आहे। ऐं जंहिंमें टी निशानियूं जे अल इस्तिअदादु लिल मौत क़ब्ल लिक़ाइल मौत, जेको मौत जे मिलण खां पहिरियों मौत जी तयारी में लॻल हुजे न, सम्झो त अलाह ताला इन खे हिदायत ॾिनी आहे, इन जो शरह सदर करे छॾियो आहे त मौत जी तयारी हिकिड़ी अटल हक़ीक़त आहे। मरणो आहे, रोज़ जनाज़ा खणूं था, रोज़ तॾनि ते विहूं था, ताज़ियतूं वसूल कयूं था, पर पोइ बि असांखे मौत जो कोई फ़िक्र ई कोन्हे को। त मौत जी जंहिंजे अंदरि तयारी हुजे, आख़िरत जे घर जी तयारी हुजे, दुनिया में बसि ज़रूरत आहे हर ज़िंदगी गुज़ारींदो हर कोई, एतिरी ज़िंदगी गुज़ारे, पर उन जी मुहबत ऐं उन जी तयारी आख़िरत जी हुजे, सम्झो त अलाह साईं इन खे हिदायत बि अता कई आहे ऐं इन जो सुइनो बि रब साईं खोले छॾियो आहे। बाक़ी जेको माण्हू गुमराह जंहिंजे अलाह साईं इरादो फरमाईंदो आहे गुमराही जो, पोइ उनजो सीनो बंदि हूंदो आहे, जकड़ियल हूंदो आहे, उनखे जेको आहे इन धोखे वारे दुनिया सां ई मुहबत, आख़िरत जे तरफ़ कोई फ़िक्र कोन हूंदसि, मरण जो कोई उनखे कन ते का जूअं ई न चुरेसि, इहो माण्हू सम्झो त इन जो सीनो बंदि आहे। इस्लाम जी का ॻाल्हि उनखे सम्झ में नथी अचे, हर इस्लाम ऐं क़ुर जी ॻाल्हि ते एतिराज़ अथसि, हर ॻाल्हि ते जेको आहे पंहिंजूं हथ ठोकियूं ॻाल्हियूं साम्हूं आणे थो, अहिड़े माण्हू जे लाइ सम्झो त रब साईं सीनो न खोलियो आहे। उन खां बाद में ऐं इहो इनखे इस्लाम सम्झणु एॾो ॾुखियो थो लॻे, जीअं हिकिड़े माण्हू खे चइजे त आसमान ते चढ़ी वञ, हितां ईअं सौ सिधो माण्हू को चढ़ी सघंदो त आसमान ते कोन चढ़ी सघंदो, त इन आसमान ते पहुचणु चढ़णु केॾो ॾुखियो आहे। त
ईअं इन माण्हू जो इस्लाम सम्झणु ॾुखियो इन खे लॻंदो त उनखे दीन जी ॻाल्हि कंदो, उनजी तबियत जेको आहे उकताइजी वेंदी, दीन खां नफ़रत ईंदी, उनखे वेहण खे पसंदि ई न कंदो। पर जेकॾहिं साॻे ई माण्हू सां कुफुर जूं ॻाल्हियूं, गिला ग़ीबत जूं ॻाल्हियूं ऐं गुनाहनि जूं ॻाल्हियूं कयो त उनखे सुकून ऐं राहत पियो ईंदो। इहो सम्झो त इन माण्हू जो सीनो जकड़ियल आहे, इन माण्हू जो सीनो इस्लाम जे लाइ बंदि आहे, इन खे हिदायत न मिली आहे। अलाह ताला फरमायो त हीउ मुंहिंजो सिधो ई रस्तो अथव। असां आयतूं खोले खोले बयानु कयूं आहिनि, पर सम्झंदो नसीहत वाह क़ौम हासिलु कंदी जेका उनखे सम्झण जी कोशिशि कंदी। अहिड़नि माण्हुनि जे लाइ सलामती वारो घरु आहे ऐं इन्हनि जो वली, इन्हनि जो वारिस, इन्हनि जो दोस्त अलाह आहे। बिमा कानू यामलून, जिन जे छो त इहे दुनिया में अमल चङा कंदा हा। आमाल जे करे रब जो कुर्ब हासिलु थींदो आहे। हिकिड़ी हदीस पाक में ईंदो आहे, बानो जॾहिं नफ़ली इबादत कंदो आहे, एॾी नफ़ली इबादत कंदो आहे जो अलाह सां हुनजो ताल्लुक़ु एतिरो थी वेंदो आहे जो अलाह साईं फरमाए थो त मां हुनजो हथु थी वेंदो आहियां, मां हुनजा कन थी वेंदो आहियां, मां हुनजी अखि थी वेंदो आहियां। पोइ एॾो ताल्लुक़ु थी वेंदो आहे। इन जो इहो मक़सदु आहे त माना उनजे उज़वनि में अलाह जो एॾो कुर्ब ऐं मुहबत अची वेंदी आहे जो इन्हनि हथनि सां अलाह जे चाहत खां सवाइ, अलाह जे रज़ा खां सवाइ का शइ हासिलु ई कोन कंदो। कननि सां उहा शइ न ॿुधंदो जंहिंमें रब जो नाराज़ पोइ हुजे, अखियुनि सां उहा शइ न ॾिसंदो जेका अलाह जे कावड़ाइण वारी शइ हुजे। एॾो ताल्लुक़ु थींदो आहे। पर इहो थींदो आहे कसरत सुजूद सां, सजदनि जे घणे करण सां, ज़िक्र अज़कार सां, निमाज़नि सां, अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत खे अपनाइण सां तक़वा ऐं परहेज़गारी हासिलु थींदी आहे। आख़िरी आयतुनि में अलाह साईं फरमायो, जंहिं जिन्हनि ऐं इंसाननि खे गॾु कंदासीं, पोइ जिन्हनि खे अलाह साईं फरमाईंदो त तव्हां पंहिंजा माण्हू इलाही ठाहिया, कद इस्तक्सरतुम मिनल जिन्न, तव्हांजा मिनल इंस, माण्हू तव्हांजा ताबेदार इलाही हुया, तव्हांजे कॾ इलाही हुया। पोइ उन्हनि जा जेके वरी दोस्त हूंदा माण्हू, पोइ अलाह साईं जा ॾाढो अर्ज़ु कंदा, रब साईं असां हिक ॿिए खां फ़ाइदो वरितोसीं। जिन जी हाणे हिकिड़ा माण्हू चवंदा आहिनि फलाणे वटि जिन आहिनि, फलाणे जे ताबे आहिनि। क़यामत जहिड़ी अलाह साईं इन्हनि ॿिन्ही खे गॾु कंदो, इहे ॿई मुकालमो कंदा, ॻाल्हाईंदा। पोइ इंसान चवंदा रब साईं असां हिक ॿिए खां फ़ाइदो वरितोसीं, एतिरे ताईं फ़ाइदो वरितोसीं जेसि ताणी असांजो हे वक़्तु पूरो थी वियो, टाइम पीरियड पूरो थियो। अलाह साईं फरमाईंदो तव्हां ॿिन्ही जो टिकाणो जहन्नम आहे। जिन बि माण्हुनि खे गुमराह कंदा आहिनि, शैतान विसविसनि जे ज़रिए सां। हाणे असां वटि हिकिड़ो तसवुर ऐं कॉन्सेप्ट थी आहे त जंहिं वटि जिन इहो बुज़ुर्ग आहे। ईअं न आहे, जिन हुजणु बुज़ुर्गी जी निशानी न आहे। शैतान जिन जेके आहिनि उहे अहिड़नि शैतान माण्हुनि वटि ईंदा आहिनि। पोइ माण्हू वरी चवंदासीं फलाणे वटि एतिरा जिन आहिनि, हीअ आहिनि, हू आहिनि, पोइ इहो वॾो बुज़ुर्ग आहे। क़तन बुज़ुर्ग कोन्हे को, क़तन राह रास्त ते कोन्हे को, हिदायत जे दग ते कोन्हे को। हिदायत जे दग ते उहो आहे जेको अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॿुधायल कानून क़ाइदनि जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे। भली हिकिड़ो जिन बि न हुजेसि, भली कुझु बि न हुजेसि, उहो मुतक़ी ऐं परहेज़गार आहे। ऐं शैतान जिन हूंदा ई अहिड़नि माण्हुनि वटि हूंदा अथव जेके निमाज़ ई न पढ़ंदा आहिनि, जेके पाकाई इख़्तियार कोन कंदा आहिनि। उन्हनि जो लिबास त तव्हां ॾिसो, उन्हनि जे जिस्म त तव्हां ॾिसो, धप ऐं बदबू पई ईंदी आहे। उन्हनि जी शक्ल त तव्हां ॾिसो, उहो शक्ल मां ईअं महसूसु थींदा त पाण ई जिन आहिनि। इहा बुज़ुर्गी जी निशानी न आहे, इन धोखे में माण्हू न रहे। इहे जिन अहिड़नि जेको आहे पाण जहिड़नि शैतान इंसाननि जा दोस्त हूंदा आहिनि, उन्हनि खे ग़लति रस्तो वठणु ईंदा आहिनि, उहे उन्हनि जी ताबेदारी कंदा आहिनि, हो हुननि जी ताबेदारी कंदा आहिनि। पोइ अलाह साईं फरमाईंदा आहिनि हाणे तव्हां ॿई जेको आहे जहन्नम में हलो, तव्हां हिक ॿिए जा ॿई ज़ालिम दोस्त हुयो। ज़ालिम ज़ालिम जो दोस्त हूंदो आहे, ज़ालिम ज़ालिम जो दोस्त बणंदो आहे। अलाह ताला फरमाइनि पोइ तव्हां जेका कुझु कमाई कई दुनिया में, अॼु तव्हां जहन्नम में हलो। वमन यअश अन ज़िक्रि रहमान नुक़य्यिद लहू शैतानन फहुव लहू करीन। जेको रहमान जे ज़िक्र खां मुंहुं मोड़े करे ज़िंदगी गुज़ारींदो, शैतान इन्ही जो दोस्त बणिबो। जिन जेके शैतान आहिनि उहे दोस्त हूंदा ई अहिड़नि जा, बदबख़्तनि जा, बेईमाननि जा, जंहिंजे अंदरि दीन हूंदो ई कोन। बाक़ी जेके नेक साले हूंदा उन्हनि खे अलाह ताला अहिड़नि इन खां बचाईंदो। अलाह ताला असां समूरनि खे बचाए। या माशरल जिन, अॻिते बि जिन्हनि जी कुझु ॻाल्हि आहे, हेसि ताणी रुकू पूरो थी वियो। इंशा अल्लाह ताला ज़िंदगी रही त पोइ वरी सुभाणे वारे रुकू खे तिलावत कंदासीं। बाक़ी इन सिलसिले में
हिकु ॿ ॻाल्हियूं आहिनि त अल्लाह ताला बैहक़ी में रिवायत आहे काब अहबार खां इन लिकुल्ली ज़मानिन मलकन यबअसुल्लाहु अला नहवी क़ुलूबि अहली फ़इज़ा अरादा सलम बअस अलैहिम मुस्लिहन व इज़ा अरादा हलकतुम बअस अलैहिम मुतरिफ़न। हदीस आहे त हर ज़माने जे लाइ अल्लाह ताला उन माण्हुनि जे दिलनि जे आधार बादशाह पैदा कंदो आहे। जेकॾहिं अल्लाह ताला उन्हनि जी इस्लाह मुराद हूंदी आहे त पोइ बादशाह अहिड़ा हूंदा आहिनि, हुकुमरान अहिड़ा पैदा थींदा आहिनि। जेकॾहिं उन्हनि जी हलाकत मुक़दर हूंदी आहे त पोइ अहिड़ा अयाश बादशाह उन्हनि ते मुसलत हूंदा आहिनि। बैहक़ी में रिवायत आहे हज़रत हसन खां त बनी इसराइलिन सवाल कयो मूसा अलैहिस्सलाम खां, चयूं त पंहिंजे रब खां सवाल कर त असांजे लाइ वाज़े करे त उन जी रज़ा कीअं आहे, उन जी कावड़ जी असांखे कीअं ख़बर पई। इहो बनी इसराइलिन मूसा अलैहिस्सलाम खां सवाल कयो। पोइ फरमाई या मूसा अंबिउम अन रुज़ाई अन अनस्तअमिल अलैहिम ख़ियारहुम। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे ज़रिए सां इहो जवाबु इन्हनि खे मिलियो त मुंहिंजी रज़ा माना अलाह जी रज़ा त मां इन्हनि जे मथां आफ़ीसर हुकुमरान अहिड़ा इस्तेमालु कंदुमि, अहिड़ा मुक़ररु कंदुमि जेके भला हूंदा। जॾहिं इहे आफ़ीसर, इहे हुकुमरान, इहे रईयत जा वॾा भला हूंदा सम्झो त रब राज़ी आहे। पर जेकॾहिं इहे बुरा हुजनि, अलाह जे नाराज़ पे जी निशानी इहा आहे त इहे हुकुमरान, इहे साहिब इक़्तिदार, इहे जिन्हनि वटि रईयत जूं ज़िमेदारियूं आहिनि, इहे बुरा हुजनि सम्झो रब साईं जो नाराज़ पोइ आहे। इहो हिकिड़ी अज़ाब जी सूरत आहे, अज़ाब जी शक्ल आहे। ऐं बैहक़ी में अब्दुल मलिक बिन क़रीब इस्माई खां आहे चई त हदीस कई असांखे मालिक ज़ैद बिन असलम खां, उन पंहिंजे अबे खां, उन उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु खां अन मूसा ऐं ईसा हज़रत मूसा अलैहिस्सलाम या ईसा अलैहिस्सलाम अर्ज़ कयो या रब साईं, या रब मां अलामत रिज़ाका अन ख़ल्क़िक, रब साईं तुंहिंजे रज़ामंदे जी निशानी कहिड़ी आहे, तुंहिंजे मख़लूक खां कहिड़ी निशानी आहे असां सम्झूं त तूं पंहिंजे मख़लूक खां राज़ी आहे। पोइ फरमाई अन अनज़िल अलैहिमुल ग़ैस अबान ज़रअहिम व अहबिसहु इयान इबान हिसादहिम। जवाब इहो मिलियो त मां मींहुं वसाईंदो आहियां जॾहिं उन्हनि जी पोख थियण जो वक़्तु हूंदो आहे, पोख खे ज़रूरत हूंदी आहे ओॾी महिल मींहुं वसायां, ऐं जॾहिं लाबारे जो वक़्तु हुजे, पोख पची वञे, ओॾी महिल मींहं खे रोके छॾियां, माना ओॾी महिल मींहुं न वसे। त इहा मुंहिंजे रज़ामंदे जी निशानी आहे। ऐं इन्हनि जा जेके मामलात हूंदा आहिनि, इन्हनि में जेके बुर्दबार माण्हू हुजनि उन्हनि जे जॾहिं हवाले हुजनि, ऐं इन्हनि जो पैसो, इन्हनि जी दौलत सखियुनि माण्हुनि जे हथ में हुजे, सम्झो त मुंहिंजी रज़ामंदो आहे इन क़ौम खां। पर जेकॾहिं मुंहिंजे नाराज़गीअ जी अलामत इहा आहे त मां मींहुं वसाईंदो आहियां इन्हनि जे लाबारे वारे ॾींहंनि में, माना पोख जॾहिं तयारु थी वञे, फ़सुल तयारु थी वञे, पोइ मींहुं वसायां, ऐं इन्हनि जे जंहिं वक़्तु पोखनि खे पाणी जी ज़रूरत हुजे ओॾी महिल रोके छॾियां, ऐं इन्हनि जे उमूर जा वाली, इन्हनि जा जेको आहे बेवकूफ़ माण्हू हुजनि, ऐं इन्हनि जी दौलत बख़ीलनि माण्हुनि जे हथनि में हुजे, सम्झो त रब जी नाराज़ पोइ आहे। अल्लाह ताला असांखे पंहिंजे नाराज़ पे खां बचाए। सूरत हाल त वाज़े आहे। अल्लाह ताला असांजे सीननि खे खोले, क़ुरान मजीद सां ताल्लुक़ अता फ़रमाए। इंशाअल्लाह ज़िंदगी रही तींदड़ रुकू सुभाणे तिलावत कंदासीं। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। सल्लल्लाहु तआला अला खैर ख़ल्क़िही ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह।